प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, पाकिस्तान जी मुल्की सियासत में तब्दील थींदड़ हर पल जेको आहे उहो अहम आहे ऐं हाणे मुल्की सियासत में कॉल लीक्स थियनि पियूं ऐं जेका मुबैना तौर ते बुशरा बीबी जी कॉल आहे उहा मुल्की सियासत में जेका उन जा कहिड़ा असर थींदा, इन तरह जो जेको मामिलो आहे उहो किथे बीहंदो, प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त इम्कानी तौर ते ईंदड़ ॾींहनि में इस्लामाबाद में कहिड़ियूं सियासी तब्दीलियूं थियनि पियूं, कहिड़ियूं माशी तब्दीलियूं थियनि पियूं ऐं उन जा मुल्की सियासत ते कहिड़ा असर थींदा। प्रोग्राम जे हिन हिसे में इन ते ॻाल्हाइबो। इन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जो सीनियर सहाफ़ी जनाब एज़ाज़ सैयद साहब। एज़ाज़ साहब, प्रोग्राम में खुश आमदीद। जी बहुत बहुत शुक्रिया। अच्छा एज़ाज़ साहब, सबसे पहले तो बताइए कि ये जो मुबैना तौर पे बुशरा बीबी की कॉल लीक हुई है, ये आपको क्या लगता है कि इसका पस मंज़र क्या है और ये क्या असर करेगी मुल्की सियासत पे, स्पेशली तौर पे अपोजिशन को इससे क्या फ़ायदा होगा, हुकूमत को इससे क्या फ़ायदा होगा? पहली बात तो ये है कि कॉल किसी की भी रिकॉर्ड करना बड़ा गलत काम है, लेकिन बदकिस्मती है कि पाकिस्तान की तारीख भरी पड़ी है इस तरह की ऑडियो लीक से। 90 की दहाई से लेकर ये ऑडियो लीक सामने आ रही हैं और आपको पता है सुप्रीम कोर्ट में 92-93 में एक केस भी हुआ था इन्हीं ऑडियोज के हवाले से जो रिकॉर्ड की जाती थी और इस तरह की चीजें सामने आई थी और अभी भी आ रही हैं। और ये जो ताज़ा ऑडियो लीक है बुशरा बीबी की, मैं समझता हूँ कि अगर ये ऑडियो लीक गलत है तो पीटीआई को फौरी अदालत से रुजू करना चाहिए और कहना चाहिए कि इसका फोरेंसिक ऑडिट करवाया जाए और फिर जिसने भी वो रिलीज की है ये बात सामने आ जाएगी कि किसने वो रिलीज किया, तो फिर उसको कटहरे कानून के कटहरे में लाया जाना चाहिए अगर वो गलत है तो। अगर ये ऑडियो ठीक है तो अपोजिशन को इसका एक फायदा जरूर हो गया है कि इमरान खान साहब और पीटीआई बार बार बुशरा बीबी का ये दिफा करते थे कि बुशरा बीबी एक घरेलू खातून है, उनका सियासत से कोई ताल्लुक नहीं, उनको तनकीद का निशाना ना बनाया जाए। अगर ये ऑडियो ठीक है तो ये जो डिफेंस है बुशरा बीबी का कि वो एक घरेलू खातून है जिनका सियासत से कोई ताल्लुक नहीं, वो डिफेंस खत्म हो गया है, जिसमें आप सुन सकते हैं कि अगर ये वीडियो ऑडियो उनकी ठीक है तो वो वाज़े तौर पर इस मुबैना ऑडियो में कह रही हैं कि गद्दारी से जोड़ा जाए और फरा को बचाया जाए और इस तरह की जो गुफ्तगू है वो साबित कर रही है कि वो सियासत में ना सिर्फ इन्वॉल्व हैं बल्कि मीडिया की जो ट्रेंडिंग है और वहां पर मुखालफीन को बुरा भला कहने में, ट्रेंड बनवाने में बुशरा बीबी का बराह रास्त रोल है। अगर ये ऑडियो ठीक है तो ये जो डिफेंस है वो पीटीआई के पास, इमरान खान साहब के पास, वो खत्म हो गया। अच्छा एज़ाज़ साहब, और भी कुछ इत्तला आ रही है कि कुछ और भी ऑडियो जो कॉल हैं वो लीक्स होने वाली है, तो इम्कानी तौर पे आपको क्या लगता है कि किन किन शख्सियात की इम्कानी तौर पे कॉल जो है वो लीक हो सकती है? देखिए इस वक्त जो निशाना है वो निशाने पे इमरान खान और पीटीआई है। तो ज्यादातर तो उनकी ऑडियोज निकलेंगी और कुछ ऑडियो टेप्स जो है इमरान खान साहब जब वजीर आजम थे तो उन्होंने अपने दौर में अपने पास रख ली थी तो कुछ ऑडियो शायद मुस्लिम लीग नून की भी निकल सकती है अगर पीटीआई ने निकाली तो। लेकिन चूंकि इस वक्त निशाना पीटीआई है, इमरान खान है, तो ज्यादा ऑडियोज उन्हीं की निकलेगी। लेकिन ये गलत है, ये बिल्कुल ठीक नहीं है। पीटीआई को चाहिए कि वो अदालत में जाए। कुछ लोगों का ये कहना है कि एक और ऑडियो टेप आएगी जिसमें इमरान खान आजम खान जो उनके प्रिंसिपल सेक्रेटरी थे उनसे गुफ्तगू करते हुए सुने गए थे। अगर ये भी आती है तो ये भी गलत होगा, लेकिन मैं ईमानदारी से समझता हूँ कि पीटीआई को इस हवाले से अदालत में जाना चाहिए। अच्छा एज़ाज़ साहब, हमने माजी में भी देखा है कि जो वीडियो लीक हुई नैब के चेयरमैन की और फिर उसके बाद कुछ और वीडियोज़ भी लीक हुई हैं, तो आप क्या समझते हैं ये जो लीक वाला सिस्टम चल चुका है वीडियो लीक और ऑडियो लीक का, उसका मुल्की सियासत पे क्या असर पड़ेगा और उससे हमारा समाज और फिर मुआशरे पे इसके क्या असरात पड़ेंगे, सियासत किस तरफ जाएगी ये? देखिए जो वीडियो लीक हुई थी चेयरमैन नैब जावेद इकबाल की, वो तो उस एक खातून तैयबा गुल ने की थी और वो तो खातून रिकॉर्ड के ऊपर आई थी और उसने बताया था कि किस तरह उनको जिनसी तौर पर हरासा किया जाता रहा है। वो उसका ताल्लुक ये जो बाकी है वीडियोस और ऑडियो लीक्स इससे नहीं है। जो बाकी ऑडियो वीडियो लीक होती हैं ये हमारी खुफिया एजेंसियां करती हैं और बाज़ औक़ात पॉलिटिकल एक्टर्स भी ये वीडियो ऑडियो लीक करते हैं। तो इनकी जो डायनामिक्स है वो डिफरेंट है और वो जो चेयरमैन नैब, फॉर्मर चेयरमैन नैब की ऑडियो वीडियो लीक हुई थी वो दैट्स अ सेपरेट थिंग। अच्छा ये सब हम देखते हैं बाहर की दुनिया में, हम देखते हैं तो अगर ये कॉल किसी की रिकॉर्ड हो जाए तो फिर ना सिर्फ उस पर एक्शन लिया जाता है बल्कि बड़े बड़े फैसले भी होते हैं। हमने देखा कि बरतानिया में
कई साल पुराना अखबार जो है वो इस हवाले से बंद हो गया कि वो लोगों की जो है वो कॉल टैप करते थे। पाकिस्तान जैसे माशरे में ये इतना आम क्यों है? हम इस तरफ क्यों नहीं जाते कि लोगों के राइट्स भी होते हैं, लोगों की प्राइवेसी भी होती है, उसका ख्याल रखना चाहिए? देखिए, ये पाकिस्तान में कानून नाम की चीज पर अमल दरामद नहीं किया जाता। कानून है नहीं है, और कानून है भी तो उस पर अमल दरामद नहीं होता। पाकिस्तान में जो लोग ऑडियो वीडियो रिलीज करते हैं वो बड़े पावरफुल लोग हैं। वो पाकिस्तान के या तो पॉलिटिकल एक्टर्स होते हैं, और आमतौर पर पॉलिटिकल एक्टर्स से ज्यादा हमारे खुफिया इदारे भी होते हैं इसमें मुलव्वस। तो उनके खिलाफ हमारी अदालतें बात करने से गुरेज करती हैं, और इस वजह से इस पर कोई एक्शन नहीं हो पाता। जिस वक्त हमारी सिविल सोसाइटी, हमारी अदालतें मजबूत होगी तो ये सारी चीजें भी ठीक हो जाएंगी। अच्छा, ये साहब एक और बात कि ये जो अभी जो मुबैना तौर पे ऑडियो लीक हुई है बुशरा बीबी की, उसमें वो बार बार कह रही हैं कि आप गद्दारी का जो है वो इन पे सिस्टम चलाएं, गद्दारी का लफ्ज़ बार बार इस्तेमाल किया जाता है। ये गद्दारी के सर्टिफिकेट बड़े आम हैं यहाँ पर, स्पेशली तौर पे जो अपोजिशन में आता है उसको तो गद्दारी के सर्टिफिकेट से नवाजा जाता है। ये कब हमारा मुआशरा इस दलदल से निकलेगा, और ये एक दूसरे से गद्दार कहना, एक दूसरे को काफिर करार देने वाले कब निकलेंगे हम? देखिए, मेरे ख्याल में जो मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्टीज हैं, पीटीआई के अलावा पीपल्स पार्टी हो गई, नून लीग हो गई, जेयूआईफे हो गई, अब उन्होंने गद्दारी का सर्टिफिकेट बांटना तो खत्म कर दिए हुए हैं। आपको याद होगा चार्टर्ड ऑफ डेमोक्रेसी साइन हुआ था लंदन में मई 2006 में। उसके बाद काफी तब्दीली आई थी पॉजिटिव, लेकिन फिर इमरान खान साहब और उनकी जमात आ गई, एक नया इंटरेक्शन था, एक नया इजाफा था, एडिशन था, तो फिर दोबारा ये आ गई। ये बड़ी बदकिस्मती है, और मैं समझता हूँ ये गलत होना चाहिए, गलत है। इमरान खान साहब को जब खुद धक्के खाएंगे, खुद प्रैक्टिकल स्ट्रगल करेंगे, तो शायद उनको भी समझ में आ जाएगा कि ये नहीं करना चाहिए। अभी वो कर रहे हैं, उनकी टीम कर रही है, उनके फॉलोअर्स कर रहे हैं। जी ऐसा सब बिल्कुल। मैं मुख्तसरन आपसे जानना चाहूँगा कि ये आज इमरान खान साहब का इस्लामाबाद में तो जलसा हो गया, अब उन्होंने मुल्क में बड़े बड़े शहरों में जलसे भी कर दिए। अब क्या लगता है आपको कि आने वाले दिनों में क्या तब्दीली आने वाली है इम्कानी तौर पर? पीटीआई के हवाले से इस्लामाबाद क्या सोच रहा है? मेरा नहीं ख्याल कि कोई बड़ी तब्दीली आने वाली है। फिलहाल ता वक्त के अगले ऑर्डर तक सूरत हाल ऐसी की ऐसी है। तो नवंबर तक आपको सूरत हाल इसी सूरत हाल में नजर आती है, ना रही है कोई बड़ी तब्दीली? जी, कोई हादसा ना हुआ तो नवंबर तक की सूरत हाल ऐसी रही। बहुत शुक्रिया एजाज साहब, आपने बड़े तफसीली तौर पे हमें अपने नुक्ते नज़र से आगाह किया। स्पेशली तौर पे जो ऑडियो और वीडियो लीक वाला सिलसिला शुरू हुआ है उसका हमारी सियासत पे, और फिर लोगों के राइट्स होते हैं, और फिर प्राइवेसी वाला मामला है, तो उस हवाले से आपने बड़े तफसीली तौर पे आगाह किया। और इसका मुल्क की सियासत पे क्या असर पड़ेगा, हमारे समाज पे क्या असर पड़ेगा, उस हवाले से भी आपने बड़ा तफसीली तौर पर बताया। और आपने कहा कि नवंबर बहुत अहम है, नवंबर तक आपको इस्लामाबाद में कोई बड़ी तब्दीली होते हुए नज़र नहीं आ रही। अगर कोई मौजज़ा नहीं होता तो फिर कोई बड़ी तब्दीली होते हुए नजर आ रही। नवंबर के बाद ही मुल्क की सियासी सूरत हाल में इम्कानी तौर पे कोई तब्दीली हो सकती है। नाज़रीन, तो वठूं नंढी साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। हज़ी प्रोग्राम एक दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार रानीपुर मां गुलनि जहिड़ो ॿार आदेश खे अगवा थियण खां पोइ हिन वक़्त ताईं बाज़ियाब नाहे थी सघियो। 8 ॾींहं गुज़री चुका आहिनि। पुलिस रुगो ठला आसरा पई ॾिए। पुलिस रुगो इहो पई चवे त अॼु या सुभाणे 24 कलाकनि में बाज़ियाब थींदो, पर हिन वक़्त ताईं 8 ॾींहंनि जे बावजूदु आदेश बाज़ियाब नाहे थी सघियो। सियासी समाजी तंज़ीमुनि हिन हवाले सां धरणो पिणु ॾिनो, एहतजाज पिणु कयो, शहरनि एहतजाज पिणु कयो, बार बार मुतालबो कयो वियो त आदेश जहिड़ा गुलड़नि जहिड़ा ॿार माउ पीउ खां जुदा कीअं था थी सघनि, कि माउ पीउ जी अगरि आदेश जहिड़ा ॿार ईअं ई अॻुवा थींदा त पोइ हीअ समाज कीअं हली सघंदो। हीअ जेको कहर आहे, ज़ुल्म आहे, इनखे हुकूमत खे हिन जे ख़िलाफ़ु एक्शन खणणु घुरिजे। पुलिस ऐं जेके ॿिया इदारा आहिनि उहे हिन हवाले सां कंहिं क़िस्म जी हिन वक़्त ताईं का कारकर्दगी ॾेखारण में नाकाम विया आहिनि। आदेश जे हवाले सां उन जा वालिदीन छा था चवनि, 8 ॾींहं गुज़रे बावजूदु उन्हनि सां कंहिं राब्तो कयो आहे, ऐं हिकिड़ी का इतलाह हले थी पई त आदेश बाज़ियाब थियो आहे, उन में केतिरी सदाकत आहे। प्रोग्राम जे हिन हिसे में इन ते ॻाल्हाईंदासीं। न असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे आदेश जो वालिद जनाब हीरोमल साहब। हीरोमल साहब, सभ खां पहिरियों त इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु करंट छा सूरत हाल आहे? जेके ख़बरूं अचनि पियूं त आदेश बाज़ियाब थियो आहे, इन में केतिरी सदाकत आहे? उहे सर फेक न्यूज़ आहे सर, जेके बि आहिनि सभु फेक न्यूज़ आहिनि। असांखे हिन अञा ताईं हथ में न मिलियो आहे साईं इहो। अच्छा, त इहे हिकु फेक न्यूज़ अव्हां चओ पिया त इहे इन में कंहिं क़िस्म जी का सदाकत कोन्हे। अगरि को
चैनल हलाइनि था पिया या के मीडिया इदारा हलाइनि था पिया त उन में कंहिं क़िस्म जी को सदाकत कोन्हे। अच्छा 8 ॾींहं गुज़री चुका आहिनि हेरोमल साहब, पुलिस छा पई चवे, आख़िर छो हिन वक़्त ताईं बाज़ियाब नाहे थी सघियो आदेश? पुलिस दिला सां आसरा तव्हांखे बाज़ियाब थी मिलंदो, तव्हांखे मिलंदो, बसि ईअं पई करे। अञा त असांजे हथ में न मिलियो आहे नंढड़ो अञा असांखे। अव्हांजी मुलाक़ात थी एसपी साहब सां आख़िरी दफ़ो कॾहिं थी, उहो छा पियो चवे? आख़िरी दफ़ो कल्ह एसपी साहब सां असां वियासीं थाणे ते, हुते एसपी साहब मिलियो, 2 मिंट असांखे मिलियो, बाबा दिलासो रखो, पक रखो, नंढड़ो तव्हांखे मिलंदो, यकीन रखो। मतिलबु पोइ एसएचओ साहब पाण निकिरी वियो, गाॾी ते चढ़ी, असां मोटी आया पंहिंजे घर बसि। अच्छा भला इहो ॿुधाइजो त हिन वक़्त ताईं अव्हां सां कंहिं धुर कंहिं राब्तो कयो आहे, का अव्हांखे का फ़ोन आई हुजे या को अव्हांखे को मैसेज कन्वे थियो हुजे जंहिंमें आदेश जे हवाले सां को पैगाम ॾिनो वियो हुजे अव्हांखे? न सर, न कोई बि न असां वटि कॉल आई आहे, न मैसेज आयो आहे, कोई बि न असां वटि। अच्छा अव्हांजो भला कंहिं ते शक त भला अव्हांखे छा थो लॻे त आदेश खे अगवा करण में कहिड़ा सबब थी सघनि था पिया, ऐं अव्हांजो कंहिं ते शक? अमन परस्त माण्हू असां कंहिं शक कंदासीं बाबा? असां न कंहिंसां जहिड़ो न दुश्मनी न ॿियो न टियों, असां कारोबारी माण्हू आहियूं, असां कंहिंसां दुश्मनी करे सघंदासीं? पर कहिड़ो सबब भला थी थो सघे? हिननि ज़ालिमनि अगरि अव्हां खां अव्हांजे बचे खे अगवा कयो आहे, तव्हांखे छा थो लॻे पैसनि जे लाइ कयो हूंदो या कोई ॿिया सबब आहिनि अव्हांजी? ख़बर ई नथी पए सर, काई ख़बर नथी पए, को अतो पतो नथो लॻे सर, काई ख़बर नथी पए। बसि छा कयूं, असां एॾो परेशान आहियूं, छा ॿुधायूं तव्हांखे असां। यकीन अव्हांजी परेशानी हूंदी, ऐं इहो हिकिड़ो पीउ सम्झी सघे थो पियो जंहिंजो गुलनि जहिड़ो ॿारु उन खां अगरि 8 ॾींहंनि ताईं अगवा थी वियो हुजे, उन खां परे हुजे, त उनजी फीलिंग्स कहिड़ियूं हूंदियूं? अव्हांजी ॾुख ऐं तकलीफ़ जो असांखे अहसासु आहे, असांखे छा सॼी सिंध खे अहसासु आहे, ऐं सॼी सिंध इन हवाले सां पंहिंजो रद्द अमल बि ॾिए थी पई। आदेश हेरूमल साहब, अव्हांजी कंहिंसां का दुश्मनी, का ॾेती लेती जे हवाले सां अव्हांखे कुझु? असां मुतहत माण्हू, असां कारोबार माण्हू, असां न कंहिं दुश्मनी न जहिड़ो न झगड़ो। सुबुह हाणे दुकान ईंदा आहियूं, शाम जो पंहिंजे घर वेंदा आहियूं, असां न कंहिं ॿाहिरि न निकिरंदा आहियूं, असां घर खां ॿाहिरि न निकिरंदा आहियूं। असां अव्हां कहिड़ो कारोबार कंदा आहियो? कहिड़े क़िस्म जी ॾेती लेती थी हूंदी आहे अव्हांजी? असांजो सर कारोबार इहो ई आहे, जिन्स जो फुटी कपास काटन, पंहिंजो इहो कणिक जी, जिन्स जो कमु आहे असांजो। अच्छा रानीपुर में केतिरो अर्सो थियो आहे अव्हांखे रहंदे, ऐं इन खां अॻु में को इन तरह जो वाक़ियो अव्हांजे ख़ानदान सां, अव्हांजे मिट माइटनि सां थियो जेको अव्हांजो? न सर, कोई बि न सर। असांखे 40 साल थी विया कारोबार में सर, असांजे पैदाइशी सां ई कान्हे, वॾा वेठा आहियां। जी, त इन खां अॻु में बि अव्हांजो को ख़ानदान जो घर भाती को अगवा न आहे थियो? न सर, न कोई बि न, कॾहिं बि न सर, न। अच्छा पुलिस जेके भला छापा पई हणे हिन वक़्त ताईं, मुख़्तलिफ़ ॻोठनि में छापा पई हणे, मुख़्तलिफ़ बिरादरी जे सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि खे गिरफ़्तार पे करे, अव्हां उनजे इन्हनि छापनि मां मुतमिन आहियो, उहो सही पई कमु करे? सर कोई बि अतो पतो न आहे सर, पुलिस इंक्वायरी या कीअं बि करे असांखे ख़बर न आहे पुलिस छा थी करे, छा नथी करे, असांखे काई ख़बर कान्हे। अच्छा अव्हां इन हवाले सां पंहिंजो को रद्द अमल ॾियणु पसंदि नथा कयो त पुलिस हिन वक़्त ताईं जेको कुझु कयो? असांखे काई ख़बर कान्हे छा थी करे, छा नथी करे, असांखे दुश्मनी कान्हे, असां नाला माण्हू या छो खणूं या छो कंहिंखे चऊं असां। अच्छा इहो भला ॿुधाइजो त आदेश जी उमिरि केतिरी आहे, कहिड़े स्कूल में पढ़ंदो हो, ट्यूशन ते जॾहिं वेंदो त केतिरो मुफ़ासिलो केतिरो आहे घर खां? मुफ़ासिलो सर थोरो आहे, 50-60 मीटर कुल बसि। जी, घर खां हिकु टीचर ॿी टीचर में स्कूल आहे। जी, 9:30 बजे ट्यूशन ते वेंदा आहिनि, मुक़ररु टाइम न आहे, 10 वेंदा आहिनि, 10:15 वेंदा आहिनि, 10:30 वेंदा आहिनि। जी, इन टाइम वेंदा आहिनि। जी जी जी। अच्छा हीरूमल साहब, उहो जेको आदेश सां गॾु जेको उनजो सौट हुयो, जेको जंहिं मज़ामत बि कई, उहो ॿुधाए पियो त हुते कैमरा लॻा पिया आहिनि, कैमरा में रिकॉर्ड थियो आहे, सो जेके कैमरा में जेके शयूं रिकॉर्ड थियूं आहिनि वीडियो, उन मां भला कंहिंजी का शिनाख्त थी आहे या उन हवाले सां अव्हांखे? उनखे बुटू बदिलियो वञे, सर बुटू बदिलियो वञे उनखे। अच्छा, चहिरो ज़ाहिर कोन्हे उनजो। त पोइ गाॾी जी का शिनाख्त थी हुजे, गाॾी जी नंबर प्लेट जी का शिनाख्त थी हुजे? गाॾी नंबर प्लेट आहे कोन, ओपन गाॾी अथनि। अच्छा, ओपन गाॾी आहे, नंबर प्लेट कान। अच्छा, पर अव्हांखे छा थो लॻे त आदेश खे अगवा करण में टारगेटेड आहे, हादसा त आहे, उहो कंहिंखे बि अगवा करण आया आहिनि, आदेश उन्हनि खे मिली वियो ऐं उन्हनि अगवा करे वरितो, या सम्झो था पिया त अव्हांजे ॿार जे लाइ ख़ासि हू प्लानिंग करे आया आहिनि? ख़बर न आहे सर कीअं सिस्टम थी वियो आहे, छा थी वियो, असांखे कोई पतो नथो पए सर। हिन वक़्त ताईं अव्हां सां हुकुमरान धुर जे कंहिं माण्हू अव्हां सां राब्तो कयो हुजे, अव्हांखे का ख़बर ॾिनी हुजे, अव्हांखे को आसरो ॾिनो हुजे पुलिस खां अलावा? न सर, न कोई बि न आयो आहे सर, न कॉल न मैसेज कोई न आयो आहे।
कॉल या पुलिस तव्हांखे कंहिं क़िस्म जो को मैसेज न आयो? अच्छा हीरोमल साहिबु इहो ॿुधाइजो त हाणे अव्हां कहिड़ो मुतालबो कंदो? हिकु त असां सभिनीनि जो इहो मुतालबो आहे, यकीनन इहो मुतालबो आहे त आदेश जेको आहे उहो जल्द खां जल्द बाहिफ़ाज़त बाज़ियाब थिए। बसि असांजे मुताबिक़ इहो ई आहे, बसि IG साहिब खे DI साहिब खे SP साहिब असां कंदासीं मिलणो, असांखे महिरबानी असां मिलणो वापसि वठी अचो। बसि पुलिस जे कंहिं आला SP खां अलावा कंहिं आला अमलदार अव्हां सां राब्तो कयो हुजे, IG हिन जो नोटिस वरितो, पोइ उन को अव्हां सां राब्तो कयो हुजे? DIG साहिब पहिरियों ॿिए ॾींहुं आयो, बसि DIG साहिब उन यकीन ॾियारायो बाबा तव्हांखे बचड़ो तव्हां वठी ॾींदा, उनखे चोथों ॾींहुं थी वियो आहे अॼु, उनखे चोथों ॾींहुं थी वियो आहे, त पोइ अव्हां ॿीहर राब्तो कयो आहे DIG सां त 8हों ॾींहुं थी वियो आहे, आख़िर छो पुलिस इन हवाले सां? SP साहिब असांजे ईंदो आहे हिते माना दिलासो ॾेई वेंदो आहे, बाबा तव्हां यकीन रखो मिलणो तव्हांजो बाज़ियाब थी वेंदो। जी हा जी, SP अव्हांखे रुगो दिलासो थो ॾिए त अव्हां बिल्कुलु हा यकीन रखो। जी हा ठीकु आहे, वॾी 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 महिरबानी हीरोमल साहिबु। अव्हां सां गॾु सॼी सिंध आहे ऐं असां उमेद था करियूं त आदेश ऐं आदेश समेत जेके बि सिंध जा ॿार पूरे मुल्क ऐं पूरी दुनिया जा ॿार जेके अॻुवा आहिनि, जेके पंहिंजे वालिदैन खां अलॻि आहिनि, हिकु त दुआ आहे त धणी पाक उन्हनि खे जल्द खां जल्द इन्हनि ज़ालिमनि जे पंजरे मां, ज़ालिमनि जे क़ैद मां कढी अव्हां वटि बाज़ियाब करे, ऐं न सिर्फ़ु बाज़ियाब करे बल्कि उहे बाहिफ़ाज़त बाज़ियाब हुजनि। ॿियो चए हिन कुधे अमल में, हिन इंतहाई किरियल इंसानियत सोज़ अमल में जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे किफ़्र किरदार ते पहचान घुरिजे, उन्हनि ते क़ानूनी रेट इस्तेमालु करे उन्हनि खे गिरफ़्तार करे, उन्हनि खे जेके आइन ऐं क़ानून मूजिबि उन्हनि खे सज़ाऊं ॾिनी वञनि, ऐं न सिर्फ़ु उन्हनि खे सज़ाऊं ॾिनी वञनि बल्कि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे त जीअं आइंदा को बि शख़्स इन तरह जी जुरत न करे सघे त हीअ गुलनि जहिड़ा ॿाहिरां जेको समाज जो मुस्तक़बिल आहिनि, हिन मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि, आइंदे जी उमेद आहिनि, उन्हनि सां कंहिं क़िस्म जी का छिड़ान न कई वञे। हिन कुधे अमर में हिकु दफ़ो ॿीहर जेके मुलविस आहिनि, असां हिन प्लेटफॉर्म तां बि इहो मुतालबो कयूं था पिया त सिंध हुकूमत ऐं उन सां लाॻापियल जेके इदारा आहिनि उहे इन हवाले सां पंहिंजी कारकर्दगी ॾेखारनि। पुलिस खे ख़ासि करे कारकर्दगी ॾेखारणु घुरिजे त इन अमल में जेके मुलविस माण्हू आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे, ऐं आदेश समेत जेके बि ॿार हिन वक़्तु अॻुवा आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते बाज़ियाब करणु। हिकु इहो अमल, ॿियो आदेश जंहिं कम्यूनिटी सां तालुक़ु रखे थो पियो उहा अॻु में ई हिते उनजो शुमार जेको आहे उहो अक़लियतनि थिए थो पियो, ऐं इन तरह जा मामला जॾहिं बीहंदा त पोइ अक़लियतुनि में अहसास कमतरी पिणु वधंदी, त उनखे इहा अहसास कमतरी बि ख़तमु करणी आहे। उन्हनि खे इहो अहसास बि ॾियारणो आहे त उहे हिन धरती वारिस आहिनि, उहे उन्हनि जा हिन धरती ते उहे साॻा ई राइट्स आहिनि जेके असां सभिनी जा आहिनि, ऐं असां सभु बराबरि आहियूं। ऐं इन अमल में जेको बि मुलविस हुजे हिकु दफ़ो ॿीहर उनखे फौरी तौर ते पुलिस खे खपे त फौरी तौर ते गिरफ़्तार करे। नाज़रीन वठो था प्रोग्राम में नंढी साई खां पोइ वरी ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार। अॼु हिकु भेरो ॿीहर कराची जे रोडनि ते उस्तादनि जी तज़लील थी, ऐं हीअ उस्ताद उहे ई आहिनि जेके IBA जा पास उस्ताद आहिनि। 2018 में हिननि टेस्ट ॾिनी ऐं पोइ उन्हनि खे कॉन्ट्रैक्ट ॾिनो वियो। हिननि उस्तादनि जा सिर्फ़ु 2 सादा मुतालबा आहिनि। हिकिड़ो मुतालबो इहो आहे त हिननि खे रेगुलराइज़ेशन कई वञे, हिननि खे पको कयो वञे ताकी हिननि में हिकु गैर यकीनी वारी सूरत हाल आहे उहा ख़तमु थिए। ॿियो हिननि जा इंक्रीमेंट जेके आहिनि उहे हिननि खे मिलणु घुरिजनि। असां गुज़िरियल महीने बि इहे साॻा उस्ताद जेके JEST ऐं ECT जेके उस्ताद आहिनि उन्हनि एहतजाज कयो, उन्हनि धरणो ॾिनो, उन्हनि वज़ीर आला हाउस ॾांहुं मार्च कयो त उन्हनि खे गिरफ़्तार कयो। पोइ बाद में सेक्रेटरी कल्चर उन में ज़ाती नोयत ते उन हवाले सां नोटिस वरितो, उन्हनि खे आज़ादु कयो वियो। पोइ उन्हनि सां ॻाल्हियूं इहे थियूं त 1 महीने जो उन्हनि खे टाइम ॾिनो वियो त 1 महीने में उन्हनि जा इंक्रीमेंट जेके आहिनि उहे लागू कया वेंदा, ऐं उन्हनि खे रेगुलराइज़ेशन जे हवाले सां उन्हनि जी समरी मूव कई वेंदी, छाकाणि त रेगुलराइज़ेशन वारो जेको अमल आहे उहो काबीना जी मंज़ूरी में थींदो। अॼु 1 महीनो पूरो थियो, 1 महीनो पहिरीं जुलाई ते पूरो थियणो हो, अॼु 4 जुलाई आहे। तक़रीबन 33 ॾींहंनि खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर इहे उस्ताद सरापा एहतजाज न त इन जा जेके मुतालबा आहिनि उन्हनि ते केतिरो कमु थियो आहे, ऐं बार एहतजाज छो पिया कनि, बार इन जी तज़लील छो पई थिए। प्रोग्राम जे हिन से महिनत ई ॻाल्हाइबो, हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे अकबर लगारी साहब, पाण सेक्रेटरी तालीम आहिनि, उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो उस्ताद कामरान जमाली साहब। अकबर लगारी साहब, अव्हां खां शुरूआत पिया कयूं त गुज़िरियल महीने साॻियो एहतजाज थियो, अव्हां असांजे प्रोग्राम में असांखे यकीन ॾियारियो त हिननि जा मुतालबा सभु जा सभु मुतालबा मञी वेंदासीं, पोइ हिकु दफ़ो ॿीहर एहतजाज छो पिया कनि? मुतालबनि में किथे कमी थी आहे, किथे रुकावट थी आहे मञता में? कोई रुकावट न आहे, शयुनि में थोरो टाइम लॻंदो आहे, एतिरो बेसब्रो न थियणु खपे। वेकेशन आहे, हींअर कोई अहिड़ी इमरजेंसी कोन हुई त कोई हींअर फौरी तौर ते कॉल ॾिजे हा ऐं उन जो को राब्तो बि न कयो वियो असां सां त कोई असां एहतजाज जी कॉल ॾियूं था। जॾहिं एहतजाज थिए थो
को रिएक्शन थिए थो उन खां पोइ वञी असांखे ख़बर थी पवे जी छो जो असां हर वक़्तु को सोशल मीडिया ते न वेठा हूंदा आहियूं जो सोशल मीडिया जी शयूं ॾिसी ऐं उन्हनि ते असां रिएक्ट करूं इहो असांजे लाइ जी पॉसिबल कोन्हे जी ॿी ॻाल्हि इहा त हिननि जी रेगुलराइज़ेशन जेका थियणी आहे एज़ पर लॉ उहा थियणी आहे 3 साल पूरा करण खां पोइ हिननि जी जेका पहिरीं बैच हुई उहा बि जेका नवंबर 2019 में आई हुई जी त पहिरीं नवंबर बि मेच्योर थींदी उहा वञी थींदी जी सर नवंबर 22 2022 जी अञा त 3 साल पूरा ई न थिया आहिनि जी त हीअ त वक़्त खां अॻु ई जेको आहे सो NTS वारा रेगुलर कॾहिं थिया 8-9 साल गुज़रण खां पोइ उहो मुंहिंजे दौर में सिंध यूनिवर्सिटी वारा रेगुलर केतिरा ई मुंहिंजे दौर में थिया जी एकरा वारा रेगुलर मुंहिंजे दौर में थिया हालांकि लॉ त 3-4 साल पहिरीं अची चुको जी 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 कानून अची चुको जी पोइ बि उहे रेगुलर न पे थिया तॾहिं त माठ छांईं जी थी तॾहिं त मूंखे नथो लॻे त कोई एतिरा एहतिजाज हुआ हाणे जॾहिं असां सभिनी जो कमु कयूं पिया सभिनी खे रेगुलराइज़ बि कयूं पिया जी त पोइ ख़बर न आहे इहे कहिड़ियूं ताक़तूं आहिनि जेके गैर ज़रूरी तौर ते उहे एहतिजाज पियो कराइनि जॾहिं कंहिंजो कमु न पियो थिए ऐं सभु बंदि पिया आहिनि कमु पिया हुआ तॾहिं त मूंखे त कोई एहतिजाज नज़र कोन आयो हूंदो बि त कोई शायदि मुंहिंजे इल्म में न आयो हुजे हाणे जॾहिं असां चऊं पिया त असां NTS जो रेगुलर करे छॾियो सिंध यूनिवर्सिटी रेगुलर करे छॾियो इकरा रेगुलर करे छॾियो ऐं ॿिया बि रेगुलर कयूं पिया हिननि जा बि रेगुलर कयूं पिया पर हींअर जेकॾहिं काबीना करे बि छॾे पास करे बि छॾे त वरी बि त उहे पहिरीं बैच बि जेका हिननि जी आहे पहिरियों ज़िलो बि जेको आहे उहो नवंबर में आहे ऐं हिन जो आख़िरी ज़िलो जेको आहे उहो 2020 जे हुन में आहे कुझु जून जुलाई में आहे यानी उनखे त अञा 2 साल थिया आहिनि त उहो वरी बि त टाइम लॻंदो त हिननि खे अर्जेंसी छा जी आहे हिननि खे इमरजेंसी कहिड़ी आहे त अॼु त रेगुलर हू थी बि कोन सघंदा कानूननि त ठीक 3 साल थियण लॻर साहब अवां जेको मौक़िफ़ ॾियो उहो ठीकु हूंदो त 3 साल मुकमल थींदा उन खां पोइ इन्हनि खे पको कयूं थो पर गुज़िरियल महीने तव्हां इहो पिया चओ त काबीना जो इजलास थियणो आहे काबीना खे मंज़ूरी ॾियणी आहे ऐं काबीना ने समरी मूव कंदो ऐं इन जेको इंक्रीमेंट वारो मामिलो आहे उहो तव्हां चयो त पहिरें धक में मां उहो क़बूल पियो कयां ऐं पहिरें धक में उहो क़बूल खणो इंक्रीमेंट वारो मामिलो किथे पहुतो ऐं समरी जेका मूव थियणी उहा किथे पहुती समरी बि मूव थियल हुई उन वक़्त में बि समरी मूव थियल हुई ऐं उहा समरी अॻिते वञी किथे रुकी हुई वरी उन्हनि क्वेरीज़ कयूं हुयूं वरी क्वेरीज़ जो जवाबु ॾिने खे बि असां 40 ॾींहं पहिरीं असां उन क्वेरीज़ जो जवाबु ॾेई चुका हुआसीं ऐं उहा हिननि जे एहतिजाज खां पहिरीं ई असां समरी मोकिले चुका हुआसीं नंबर 1 ॻाल्हि इहा जी नंबर 2 ॻाल्हि इहा त तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां त असां वटि पंहिंजो फाइनेंशियल असिस्टेंस जो केस करे था छॾियूं वञी फाइनेंस डिपार्टमेंट में रुकिजे थो त उहो माण्हू चवंदा आहिनि साईं असांजो फाइनेंस डिपार्टमेंट त बाबा असां एजुकेशन त करे छॾियो न हाणे फाइनेंस डिपार्टमेंट सां तव्हां पाण वञी ॻाल्हायो या वरी साईं तव्हां फाइनेंस वारनि तव्हां त करे छॾियो फाइनेंस वारनि बि करे छॾियो पर हाणे AG सिंध में असांजो रुकियो पियो आहे असां कहिड़ो ॾोह कयो आहे पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे बाबा पुछो हुन खां न जंहिं तव्हांजो कमु रोकियो आहे AG सिंध जे करे रोकियो आहे त तव्हां AG सिंध खां पुछो न तव्हां हिननि नौजवाननि खां पुछो त इंक्रीमेंट जे लाइ मूं हिननि खे फौरी तौर ते लेटर ॾिनो हो या न ॾिनो मूं त पंहिंजे हिसे जो कमु करे छॾियो न जेकॾहिं AG वारनि वटि वञी को ऑब्जेक्शन लॻे थो या अच्छा लॻर साहब कते कलामी माफ़ लॻर साहब कते कलामी उन जे लाइ ज़िम्मेदार आऊं त न आहियां जी लॻर साहब कते कलामी माफ़ हिकु त इहो अवां चओ था पिया त जेका समरी आहे इन्हनि जी रेगुलराइज़ेशन वारी समरी उहा एजेंडा जो हिसो आहे काबीना जे इजलास जो न मूं कोन चयो आहे ईअं उहा समरी असां वटां वई आहे उहा समरी अॼु सेक्रेटरी सर्विसिस कढी सेक्रेटरी INC खे मोकिली आहे उहा समरी चीफ सेक्रेटरी वटां थी चीफ मिनिस्टर वटि वेंदी चीफ मिनिस्टर जॾहिं हुनखे ओके कंदो उन खां पोइ असां समरी 20 ठाहींदासीं जेका हूंदी समरी फॉर कैबिनेट उन खां पोइ जेको काबीना जो ईंदड़ इजलास हूंदो उनजी एजेंडा में रखियो वेंदो हाणे ही नौजवाननि तकड़ाइण चवण खां सुभाणे लॻाए साहब गुज़िरियल महीने जॾहिं प्रोग्राम कयोसीं त अवां चओ पिया त जल्द खां जल्द ऐं हिकिड़े महीने जो टाइम हुयो त हिकिड़े महीने जो टाइम था ॾियूं हिकिड़े महीने में असां काबीना जे इजलास में उहा समरी मोकिलींदासूं त हींअर अवां चओ पिया त इन में टाइम लॻंदो या वज़ीर आला जेसिताईं मूव कंदो त गुज़िरियल महीने अव्हांखे इन शइ जो छा मतिलबु अवां ख़बर न हुई त टाइम लॻी सघे थो पियो त महीने जो अल्टीमेटम न ॾिजे हा 2 महीननि जो ॾिजे हा वधीक ॾिजे हा के शयूं ॾिसो के शयूं 4 ॾींहंनि में थी वञनि थियूं किन शयुनि में 4 महीना लॻी वञनि था मुंहिंजो कमु आहे पंहिंजे डिपार्टमेंट जी ॻाल्हि हद ताईं ॻाल्हि करणु हाणे अॻिते किथे देरि जेकॾहिं लॻे थी त पोइ हाणे उन में मुंहिंजो को क़सूरु कोन्हे को मां पंहिंजे हिसे जो कमु करे छॾियो आहे
ऐं करे छॾींदो आहियां। मुंहिंजे हिसे ते जेकॾहिं कॾहिं का डिले थींदी बि आहे त आउं फौरी तौर ते उनखे मञंदो बि आहियां, उनजी माज़रत बि कंदो आहियां ऐं उन कम खे आउं एक्सप्राइट बि कंदो आहियां। पर शयूं सभु मुंहिंजे हथ में न हूंदियूं आहिनि। शयूं जॾहिं असां अॻिते मोकिलियूं था ऐं अॻिते किथे रुकजनि थियूं त पोइ उन जे लाइ को आउं डेडलाइन कोन थो ॾेई सघां त एनी हाउ महीने जे अंदरि कंप्लीट थी वेंदो। आउं जेके अंदाज़े जे मुताबिक़ ॻाल्हायां थो, थी सघे थो त उहा हिकु हफ़्ते में बि पूरी थी वञे, थी सघे थो त उन में वधीक टाइम लॻी वञे। हाणे जेकॾहिं केरु मूंखां इहो पुछंदो एग्ज़ैक्ट डेट एग्ज़ैक्ट टाइम, माण्हू हिकिड़ो अंदाज़े जी ॻाल्हि ॿुधाए थो न, त मूं अंदाज़े जे मुताबिक़ चयो हूंदो। मां नथो चवां त को मूं डेट ॾेई छॾी हूंदी त 4 जुलाई ताईं एनी हाउ थी वेंदो त ठीकु आहे, न त मूंखे अॼु शूट करे छॾिजो, मूं ईअं त कोन चयो हूंदो कॾहिं। त पर हाणे छा इन्हनि खे ॿीहर एहतिजाज जी ज़रूरत पवंदी इंक्रीमेंट जे मामले ते? अव्हां चओ पिया त अॼु जो एहतिजाज गैर ज़रूरी हो, अॼु जो एहतिजाज हिननि जो गैर ज़रूरी हो। भला अव्हां लॻाए सभु चयो त ॿिए दफ़े मूंसां राब्तो कनि, अव्हां सां हिन नौजवाननि राब्तो कयो? अव्हां जेके हिननि सां ॻाल्हियूं थियूं हिन दफ़े जॾहिं उहे एहतिजाज कनि पिया, हिन खां पहिरियां अव्हां सां ॻाल्हि ॿोल थिए, ॻाल्हियूं थियूं आहिनि? जेके ॻाल्हियूं थी वियूं हुयूं, करे विया हुआ ॻाल्हियूं, उन खां पोइ त मूं इहो ई चयो न समरी मोकिले छॾी आहे। हाणे ॾिसो, समय मसइला आहिनि, समय ॻाल्हियूं हलनि थियूं। तव्हांजे अखियुनि जे अॻियां उस्तादनि जो अलाए केतिरा ग्रुप आहिनि। पेटियालफ जो हिकिड़ो आहे, गस्टा जो ॿियो आहे, वरी ही जेके नौजवान ग्रुप आहिनि जेके कंहिं तंज़ीम सां वास्तो नथा रखनि, उन्हनि जा अलॻि इशूज़ आहिनि। मिसाल IB हेड मास्टर्स हेड मिस्ट्रेसिस जो उन्हनि जा अलॻि इशूज़ आहिनि, हिननि जा अलॻि इशूज़ आहिनि। छा सॼो ॾींहुं हिकिड़ो सेक्रेटरी रुॻो हिननि जे इशूज़ जे लाइ फाइल कच्छ में खणी SMJD फाइनेंस ऐं ॿियनि डिपार्टमेंट में हलंदो त पोइ ॿिया कम केरु कंदो? ही रिक्रूटमेंट जेका हले पई उनखे केरु लुक आउट कंदो? ही माण्हुनि जा जेके मसइला आहिनि, फोती कोटा जा आहिनि, ही मसइला हिन जा आहिनि, फाइनेंशियल असिस्टेंट्स जा आहिनि, ही प्रोमोशन्स जा मसइला आहिनि, समय ॿिया मसइला आहिनि, उनखे केरु ॾिसंदो? ये मसला भी अव्हांखे हैंडल करणा लॻाए साहब, ये मसला भी अव्हांखे हैंडल करणा, पर अगरि हिननि जा के जाइज़ मुतालबा आहिनि, अगरि हिननि जा के जाइज़ मुतालबा आहिनि त उहे बि अव्हांखे एड्रेस करणा आहिनि, उहा बि अव्हांजी ज़िम्मेवारी आहे। हा, लेकिन उन्हनि शयुनि में टाइम लॻे थो, किन शयुनि में टाइम लॻे थो, टाइम कंज़्यूमिंग हूंदियूं आहिनि। किन शयुनि में जॾहिं 5-5 साल 7-7 साल लॻी विया हलिया, तॾहिं मूंखे ॿुधायो त केतिरनि अची पंहिंजो एहतिजाज कया हुआ ऐं केतिरनि माण्हुनि अची उहो कयो। जेके शयूं असां महीननि ऐं ॾींहंनि में या हफ़्तनि में हल कयूं आहिनि, उहे जेके सालनि में हल न थियूं हुयूं, उन्हनि जे लाइ छा थियो? मतिलबु इहो आहे त के मूंखे त ईअं लॻे थो त के माण्हू के क़ुवतूं अहिड़ियूं आहिनि जेके इहे चाहिनि थियूं त माहौल ख़राबु थिए। छो जो असां कमु कयूं पिया, असां तेज़ी सां कमु कयूं पिया। चलो इहो अव्हां खां ज़रूरु ॼाणींदासीं त उहे कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि जेके अव्हां सम्झो पिया तव्हांजे कम जे बारे में रुकावट आहिनि। कामरान जमाली उस्ताद आहे। कामरान जमाली, लास्ट गुज़िरियल महीने जॾहिं ॻाल्हियूं थियूं अव्हां जो अकबर लगारी साहिब सां, तव्हां बि पूरो उम्मीद हुया, अकबर लगारी साहिब बि पूरो उम्मीद हुया त महीने में मामला सिधा थींदा। हिन दफ़े अव्हां ॿीहर एहतिजाज कयो आहे। अव्हां उन खां पहिरियां लगारी साहिब सां राब्तो कयो? छाकाणि लगारी साहिब ऑन द रिकॉर्ड चयो हो त ही मूंसां अची ॻाल्हियूं कनि, हिन जा मसला ॻाल्हियुनि ज़रिए हल थींदा, एहतिजाज जी ज़रूरत कोन पवंदी। ऐं लगारी साहिब हाणे बि चयो पियो त अॼो को एहतिजाज गैर ज़रूरी हुयो। छो अव्हां जॾहिं अव्हां जा मुतालबा पूरा पिया थियनि या उन सां अॻभराई थिए पई, तव्हां ॿीहर रोडनि ते आयो ऐं लगारी साहिब सां अव्हां राब्तो कयो एहतिजाज खां अॻु में? सर वॾी महिरबानी, अव्हां कॉल ते खणण लाइ ऐं मां सलाम पेश कंदुसि सेक्रेटरी साहिब खे। जी सर, सभ खां पहिरीं त असांजो मुतालबो जेको आहे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां आहे। जी, डेट ऑफ अपॉइंटमेंट खां ई असांजो मुतालबो आहे। उहो छाजे करे आहे? जो असांखे इंक्रीमेंट कोन थी मिले, इंक्रीमेंट कोन थी मिले, असांखे पे प्रोटेक्शन कोन थो मिले ऐं असांखे रखियो वियो आहे 0039 जेको आहे डेली वेजेस जो कोड। ठीकु आहे, इन करे असांजो पहिरीं इहा ॻाल्हि त क्लियर थी वई त असांजो जेको मुतालबो आहे डेट ऑफ अपॉइंटमेंट आहे। तंहिंजे करे त कॉन्ट्रेक्ट जो त सवाल पैदा ई कोन थो थिए त 3 साल पूरो थिए या 5 साल पूरो थिए। हाणे असां इहो मुतालबो छो था कयूं डेट ऑफ अपॉइंटमेंट खां? अगरि असां इहो न कयूं त इंक्रीमेंट कीअं मिलंदी प्रीवियस? हाणे हेॾे महांगाईअ जे दौर में हिकु उस्ताद 35,000 ते पंहिंजो घर कीअं हलाए सघे थो? ज़ाहिर ॻाल्हि मुमकिन न आहे। अगरि जे असां इंक्रीमेंट जो डिमांड कई आहे त प्रीवियस बेजिस जेके बि गुज़री चुकियूं आहिनि उन्हनि सभिनी इंक्रीमेंट कई आहे। तव्हां 2008 खे ॾिसो इंक्रीमेंट कई आहे, 2010 खे ॾिसो उन्हनि इंक्रीमेंट कई आहे, 2014-21 खे ॾिठो उन्हनि इंक्रीमेंट कई आहे। बाबा जॾहिं सभु पोयां इंक्रीमेंटूं खणी आया आहिनि, सो बि कॉन्ट्रेक्ट वारे पीरियड में, त असां कहिड़ो ॾोह कयो आहे? पे प्रोटेक्शन सभिनी खे मिली आहे त असां कहिड़ो ॾोह कयो आहे? उहे सभु 001 में हुया, 001 में हुया, त सर असांजो कहिड़ो ॾोह आहे जो 0039 में असांखे रखियो वियो आहे? ऐं ॿी ॻाल्हि इहा सर त जेके बि पेजिस कंफर्म थियूं आहिनि, के 10 सालनि में थियूं आहिनि, के 18 सालनि में थियूं आहिनि, के 4 सालनि में थियूं आहिनि, त हिनजी कहिड़ी गारंटी आहे जो असां 3 सालनि में कंफर्म थी वेंदासीं? काफ़ी हुननि जूं तहरीकूं काफ़ी हलंदियूं पियूं अचनि सर, उहे 10-18 साल गुज़री विया सर। इन लाइ असां
ऐं सर ॿी ॻाल्हि आहे जेको असांजो अॼु एतिजाज हुयो सर उहो डिपार्टमेंट जे अगेंस्ट न हो. असां हिकिड़ी पुरअमन एतिजाज हो जेकी गुज़ारिश कईसीं असां CM मुराद अली शाह जिन खे असांखे फिल फोर कंफर्म करे ऐं असांजी बेचैनी ख़तमु करे सघे. जी त पर अकबर लगारी साहब सां अवां जी कमिटमेंट थी तव्हां ॿीहर ईंदव त उन्हनि सां राब्तो कंदो अवां साईं सां राब्तो कयो ऐं अवां जेके ॻाल्हियूं थियूं अॼु जे एतिजाज खां अॻु में? जी जी सर बिल्कुलु बिल्कुलु. अॼु खां सर 5 ॾींहं अॻु में असीं ऑफिस वियासीं जी ऐं साईं जो PS अब्दुल गफ़ार मंगरियो साहब साईं उन खां बिल्कुलु कॉल करे मालूम करे सघनि था. जी असीं साईं सां मुलाक़ात बि करण वियासीं ऐं साईं खे इंफॉर्म बि करण वियासीं त जेकी असांजी समई SNGD में पई हुई मंसूर साहब वटि त हिन वक़्तु बि मंसूर साहब वटि ई पई आहे. मक़सदु 7 महीननि खां पोइ बि उहा समरी उते ई पई आहे. अॻिते टेबल ते जेको आहे सो कोन बि वञे. पोइ लगारी साहब सां अवां जूं ॻाल्हियूं कोन थियूं? न सर न असांखे मुलाक़ात न कराई वई सर. मुलाक़ात न कराई. लगारी साहब अवां खे अवां जे नॉलेज में कोई इल्मु आहे त ही नौजवान अवां सां मुलाक़ात लाइ आया हुआ अवां जी ऑफिस आया? अॼु ॿुधाइनि पिया आया हूंदा, बिल्कुलु आया हूंदा. छा आहे त मूंसां मिलण जे लाइ 1 2 3 डज़न न पर 10 डज़न माण्हू 20 डज़न माण्हू रोज़ अचनि था. 200 माण्हू 150 माण्हू अचनि था ऐं कॾहिं आउं ऑफिस वेंदो कोन आहियां, सॼो ॾींहुं ॿाहिरि हूंदो आहियां इन्हनि मुख़्तलिफ़ कमनि सां. मसइलो इहो आहे त जेकॾहिं आउं हिननि जे कम सां या कंहिं बि ॿिए जे कम सां SNGD वञा थो, फाइनेंस डिपार्टमेंट में वञा थो त पोयां इहा रड़ थी थिए सेक्रेटरी ऑफिस में कोन्हे, असां वियासीं मिलियो कोन. ऐं जेकॾहिं आउं ऑफिस में वेठो आहियां ऐं ऑफिस खां ॿाहिरि जा कम नथा थियनि त चवनि था त कमु असांजो थियो कोन. ज़ाहिर आहे कमनि करण जे लाइ किथे जुतियूं हिननि खे घसाइणियूं पवंदियूं त किथे हिननि जे कमनि लाइ मूंखे बि जुतियूं घसाइणियूं पवंदियूं. ऐं आउं आउट ऑफ द बॉक्स वञी कमु करण वारो माण्हू आहियां. आउं केतिरनि फॉर्मेलिटीज़ खे कोन ॾिसंदो आहियां. बग़ैर फॉर्मेलिटीज़ जे आउं वञी कमु कंदो आहियां. बग़ैर कंहिं प्रोटोकॉल कंहिं प्रोटोकॉल जो क़ाइल कोन आहियां. ऐं ख़ुदि हलियो वेंदो आहियां सेक्शन ऑफिसर खां वठी सेक्रेटरी ताईं जिते कमु रुकियल हूंदो आहे कंहिंजो बि ॿियनि जो बि आउं हुते हलियो वेंदो आहियां. छोकिरा ख़ुदि बि दवाई ॾींदा तव्हांखे. ॿिया जेके माण्हू अचनि था उन्हनि खे मूंखे इहो बि न हूंदो आहे त मूंखे केरु सिफारिश करे पोइ कमु करियां या न करियां. जी अच्छा लगारी साहब अच्छा लगारी साहब करे वञा हिननि छोकिरनि जो ॾिसो ही पाण चवनि था त असांखे डिपार्टमेंट सां शिकायत न आहे, असांखे ॿियनि सां शिकायत आहे. फाइन ठीकु आहे पर अॻिते हीअ अॼु न कंदा हरू भरू खामखा जो कयूं. मूंखे तकलीफ़ इहा थिए पई, अॻे बि तकलीफ़ थी हाणे तकलीफ़ थी वीचारा ॿार नौजवान अचनि था सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां भाड़ा किराया ख़र्च करे अचनि था, हिते अची ॾुखिया थियनि था, तकलीफ़ थियनि थी. इहे ॻाल्हियूं चवंदा आहिनि जेका नंहुं सां छिॼी उते काती कोन वाहिबी आहे. जिते आउं हिननि जे लाइ मसइलो आउं सम्झो त उस्तादनि जो नुमाइंदो थी मसइला हिननि जा हल कयां थो. ऐं इहो को ऑफिसर थी न कंदो आहियां. ऐं चवंदो आहियां आउं तव्हांजो नुमाइंदो आहियां ऐं तव्हांजे नुमाइंदे जी हैसियत में तव्हांजा मसइला हल कयां थो. तव्हां वेठा हुजो सुकून सां गिव योर हेड टू मी. हा देरि सवेर इन करे थी सघे थी जो जेकॾहिं 10 मसइला एट ए टाइम ते अचनि त उन मां हिकिड़े टाइम ते हिकिड़ो मसइलो थी सघे थो त जेको 10 नंबर ते मसइलो हूंदो उन में ज़रूरु टाइम लॻंदो. 10 वारो खणंदुसि त पहिरें वारो पोइ ते वेंदो. इशू इज़ ओनली टाइम. अच्छा हाणे अकबर साहब हू चवनि था त गारंटी कहिड़ी आहे? मिसाल तव्हां ॻाल्हि कयो पिया त नवंबर 2022 ताईं हिननि जो कॉन्ट्रेक्ट आहे. हू चवनि था उन खां पोइ गारंटी कहिड़ी आहे त असांखे पको कयो वेंदो न कयो वेंदो? असांजी इहा अनसर्टनिटी ख़तमु कई वञे. हिकु इहा ॻाल्हि. ॿी ॻाल्हि इहा त हुननि जी डेट ऑफ अपॉइंटमेंट जो मामिलो आहे. डेट ऑफ अपॉइंटमेंट हिननि खे न मिलंदी, इंक्रीमेंट न मिलंदी त हे मुश्किलनि में कीअं हली सघंदा? घणियूं शयूं मफ़रूज़नि ते बि ॿधल हूंदियूं आहिनि ऐं घणियूं शयूं अफ़वाहनि जे पोयां बि लॻल हूंदियूं आहिनि. हाणे तव्हांखे आउं ॿुधायां थो. ॾिसो गारंटी न आहे. मुंहिंजो गारंटी आहे लॉजिक जो इस्तेमालु. छा अॼु ताईं को अहिड़ो कॉन्ट्रेक्ट जो एम्प्लॉय वेठो आहे असां वटि एजुकेशन में जेको रेगुलर न थियो हुजे? जॾहिं ॿिया सभु रेगुलर थी विया त हीअ बि रेगुलर थी वेंदा. हाणे अचूं था त डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां हींअर जेके बि रेगुलराइज़ेशन मुंहिंजे दौर में थियूं आहिनि 10 साल पुराणियूं 8 साल पुराणियूं उहे थियूं आहिनि विद दी डेट ऑफ द कमेंसमेंट ऑफ द लॉ. उहो कयूं आहिनि. हाणे उन लॉ जेको असेंबली पास करे चुकी आहे उनखे त अकबर लगारी चेंज कोन थो करे सघे न. तंहिंजे करे मूं उन लॉ जे तहत विद दी डेट ऑफ कमेंसमेंट ऑफ द लॉ खां करे उन खां पोइ हाणे वरी हिकिड़ी मूं ॿी समरी मोकिली आहे जंहिंमें इहो लिखियो आहे त हीअ हेतिरा सारा जेके बि थी चुका आहिनि यानी 2001 खां वठी अॼु ताईं जेके बि माण्हू रेगुलर थी चुका आहिनि इन जे लाइ हिन कानून खे तब्दील करे महिरबानी करे विथ डेट ऑफ कमेंसमेंट ऑफ द लॉ खां तब्दील करे उन जॻह ते लिखियो वञे विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ अपॉइंटमेंट. बिल्कुलु सही. इहा आऊं अॻे मूव करे चुको आहियां ऐं इहा जॾहिं थी वेंदी त पोइ असां जॾहिं असांखे परमिशन मिली वेंदी त पोइ असां हिन जो कानून ठाहींदासीं, तब्दीली कंदासीं, लॉ डिपार्टमेंट खां असां वेट कराईंदासीं ऐं उन खां पोइ उहो
काबीना में वेंदो, काबीना में वञण खां पोइ उहो वरी ॿीहर असेंबली में वेंदो, सिंध असेंबली में वेंदो ऐं सिंध असेंबली जा इज़त माब मेंबर साहिबान जेको आहे सो उनखे पास कंदा। हिकु लॉन्ग जर्नी आहे। इहा लॉन्ग जर्नी ॿिए कंहिं बि स्टार्ट कोन कई आहे, करे चुको आहियां न जर्नी स्टार्ट। हीअ ख़ुदि इहो ॾींदा न गवाही त बाबा ऐं हिननि लाइन्स ते कमु कयां पियो विथ डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट। भला के न थिया आहिनि न NTS वारा न थिया आहिनि विथ डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट न थिया आहिनि त वेठा आहिनि कमु कनि पिया न। इहो ईअं त कोन्हे त अची चवनि थी दे नो कि आई एम वर्किंग फॉर देम। अच्छा ऐं हिननि खे दे नो कि आई एम वर्किंग फॉर देम टू। अच्छा लगारी साहब हाणे हिन मसइले जो हल छा आहे? नौजवान अॼु बि प्रेस क्लब ते साम्हूं हिन वक़्तु जॾहिं असां ॻाल्हायूं था पिया त एहतिजाज पिया कनि, सुभाणे हीअ अचनि अवां सां ऑफिस में रीटॉक कनि, ॿीहर ॻाल्हि ॿोल कनि, ॿीहर को ॻाल्हियुनि जे ज़रिए को मसइलो हल कनि? छाजे लाइ? अॼु ॻाल्हियूं थी वियूं आहिनि न असांजूं। अॼु आया आहिनि सभु नौजवान। मूंखे मूं चयो त मूंखे मुंहिंजे चहिरे ते तव्हां तकलीफ़ जा निशान ॾिसी सघो था। जॾहिं आउं ॾिसंदो आहियां त मुंहिंजो उस्तादु जेको आहे उहो ईअं ॾुखियो थिए थो। मुंहिंजे उस्ताद जो दर्द मूंखे आहे, ईअं कोन्हे त न आहे, उनजो दर्द आहे ऐं उनजो मसइलो हल कयां पियो। अॼु मुंहिंजी हिननि सां ॻाल्हि थी आहे, अॼु मूं वटि आया आहिनि। मूं हिननि खे चयो बाबा तव्हां हलिया वञो, तव्हां प्रोटेस्ट ख़तमु करे हलो, सुभाणे सिर्फ़ु 2 छोकिरा मूं वटि अचो ऐं तव्हां सां गॾिजी SNJT हलंदुसि। जिते जिते तव्हांजो कमु रुकियल हूंदो ऐं तव्हां सां पर्सनली गॾिजी हलंदुसि। JM सेक्रेटरी वटि, चीफ सेक्रेटरी वटि, CM हाउस ऐं तव्हांखे गॾु वठी हलंदुसि। पाण सां हली हिन मसइले खे हल कंदासीं। जेको माण्हू जंहिं जॻह ते 2 माण्हू वेंदा, 2 माण्हुनि जी ज़रूरत आहे, उते 200 माण्हू वठी वेंदो त कमु कोन्हे। बिल्कुलु बिल्कुलु सही। कामरान हाणे लगारी साहब सां जेका अवां जी ॻाल्हि ॿोल थी आहे त सुभाणे अवां ॿिनि नौजवान दोस्त उस्तादनि जो वफ़द वञे, अवां जो इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियो? अवां सुभाणे वञो था लगारी साहब जे ऑफिस में? हाँ जी सर, मां हिकिड़ी ॻाल्हि एड करणु चाहींदुसि जी इंक्रीमेंट जे हवाले सां। जी जेको सर इंक्रीमेंट जो लेटर लिखियो हुयो DAG साहब ॾांहुं, जी त वरी उनजे बिहाफ ते लेटर लिखियो हुयो फाइनेंस ॾांहुं। जी फाइनेंस वरी लेटर लिखियो आहे जेको आहे SNGD लॉ डिपार्टमेंट ॾांहुं। लॉ डिपार्टमेंट वरी लेटर असांजी डिपार्टमेंट लिखियो आहे जेको 16-17 जून ते माना असांजी डिपार्टमेंट में पियो आहे। जी हाणे 16-17 जून ते उहो इंक्रीमेंट जो लेटर असांजी डिपार्टमेंट में पियो आहे ऐं अकबर साहब जे ऑफिस में पियो आहे। हिन 13-14 ॾींहं उनखे बि थी विया आहिनि त उन लेटर बि माना वापसि उहो बि न वञी सघियो। तव्हां हिन वरी अंदाज़ो लॻायो त असांजे कम में केतिरी दफ़ा अदम दिलचस्पी जो मुज़ाहिरो कयो वियो आहे। बाक़ी दोस्त असांजो जॾहिं बि घुराईंदो असां लड़ी वेंदासीं, कोई इशू कोन्हे। त लगारी साहब सुभाणे जी ॻाल्हि पिया कनि त तव्हां सुभाणे वञो? बिल्कुलु बिल्कुलु साईं जन ॾे वेंदासीं असां, साईं जन ॾे बिल्कुलु वेंदासीं। पर जेसीं ताईं असांखे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां रेगुलर नथो कयो वञे तेसीं असांजे पुरअमन धरणो जो कार्य जारी रखंदासीं। वो तो मतलब ॻाल्हियुनि जो डेडलॉक है न। अवां एहतिजाज पिया कयो, लगारी साहब चए पियो त ॻाल्हियुनि ज़रिए मसइलो हल कयूं, उहो तव्हां सां पाण हले थो पियो। ऐं जी जेके बि जिते जिते बि अवां जी समरी मूव पई थिए वो तो ॻाल्हियुनि जो डेडलॉक है न। पोइ मसइलो हल कीअं थिए? इन मसइले जो सर हिकु ई हल आहे, जेसीं समरी पास कोन थी थिए, कैबिनेट में नथी पहुचे, तेसीं असांजे पुरअमन सर एतिरा जेको जारी रहंदो। लगारी साहब पोइ वे फॉरवर्ड छा आहे? नौजवान त चवंदा जेसिताईं समरी मूव नथी थिए असां एहतिजाज कंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त तव्हांजे हींअर स्टूडियो जे घड़ियुनि में तक़रीबन 9 थियण वारा आहिनि। जी 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 बसि असां 9 थियण वारा जी। तव्हां मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसी सघो था ऐं हिन वक़्तु ऑफिस में वेठो आहियां। जी मुंहिंजो बि घर घाट हूंदो, ॿार बच्चा हूंदा, पर आउं 9 बजे ताईं राति जो 9 बजे ताईं न ऐं 11 बजे ताईं राति जो ऑफिस में आहियां ऐं मानी बि राति वारी मानी बि ऑफिस में खाईंदो आहियां। अदम दिलचस्पी जेकॾहिं आहे त पोइ त आउं सवेरे हलियो वञा 4 बजे घर में। अदम दिलचस्पी उनखे चइबो आहे। हिकिड़ो इशू कोन्हे को जे 15 ॾींहं को कागज़ पियो आहे त हिकिड़ो इशू मूं वटि कोन्हे को जो हिकिड़े इशू ते रुगो सॼो ॾींहुं हिकिड़े इशू ते वेठो हुजां। मूं वटि 100 खां मथे इशू आहे ऐं सभु जा सभु ई सभु कुझु चए थो मुंहिंजा इशू अर्जेंट आहे। गवर्नमेंट जा, फाइनेंस जा, बि पंहिंजो डेवलपमेंट जा। तव्हां ई लिखंदा आहियो न सुभाणे त डेवलपमेंट जा हेतिरो अमाउंट ख़र्च न थियो, स्कूल न ठाहिया। सॼो ॾींहुं रुगो भला उस्ताद पंहिंजे इंक्रीमेंट्स, रेगुलराइज़ेशन हिननि जूं ॻाल्हियूं कनि था। हिननि सभिनी उस्तादनि खां कसम ॾेई पुछो क़ुर ते त को उस्ताद मूं वटि ऑर्गेनाइज़ेशन मां को आयो आहे जेको अॼु चवे त सही स्कूल में तालीम जेको आहे उनजो बेड़ो ॿुॾो पियो आहे ऐं तालीम जी तबाही ते लगारी साहब हिन वक़्तु ताईं अवां जो जेके प्रेस क्लब ते को आयो आहे मूंखे रेड साहब हिकिड़ो मिनट को प्रेस क्लब ते आयो आहे त मूंखे अची मुंहिंजी ड्यूटी यादि ॾियारे त असां तव्हांजे ख़िलाफ़ एहतिजाज करण आया आहियूं त तालीम जो बेड़ो ॿुॾो पियो आहे, तव्हां रुगो सॼे उस्तादनि जा मसइला था हल कयो। ख़ुदा जा बंदो सॼो ॾींहुं तव्हांजा मसइला हल कयूं था, इहे मसइला कॾहिं बि ज़िंदगी में कोन खुटंदा। हाणे अचो तव्हांजे मसइलनि सां गॾो गॾु ॿिया मसइला बि आहिनि, उन्हनि खे बि ॾिसूं, डेवलपमेंट बि ॾिसूं। मूंखे स्कूल बि ठाराइणा आहिनि, नवां बि ठाराइणा आहिनि, रिपेयर बि कराइणा आहिनि।
शेल्टरलेस स्कूल बि ठाराइणा आहिनि, पर सॼो ॾींहुं तव्हांजो फाइल जेकॾहिं कच्छ में खणी आऊं हलंदुसि पियो हिकु डिपार्टमेंट खां ॿिए डिपार्टमेंट में, राति जो 11 बजे ताईं इहा मुंहिंजी हालत हूंदी। स्कूलनि केरु ठाहींदो, क्वालिटी एजुकेशन ते केरु कमु कंदो, बिल्डिंगूं केरु ठाराईंदो, रिपेयर केरु कराईंदो, उहो बि त तव्हां ई असांजे लाइ शोर कयो था न। छा सॼो रुॻो मूंखे उस्तादनि जा मसइला हल करणा, ॿिया न आहिनि करणा? बिल्कुलु मूंखे उस्तादनि जा मसइला हल करणा आहिनि, पर उस्ताद मूंसां ताउन कर, मूंसां ताउन कनि उस्ताद। लगार साहब हाँ लगार साहब कते कलामी माफ लगार साहब एक तो छाकाणि वक्त लगार साहब वक्त तमाम घटि आहे। जगह ॿुधायो मूंखे प्रेस क्लब जी उहा जगह ॿुधायो जिते आऊं वञी उस्तादनि जे ख़िलाफ़ बुख हड़ताल कयां, त तव्हां महिरबानी करे पढ़ायो, तव्हां महिरबानी करे एजुकेशन ते कयो तवजो ॾियो। तमामु सुठा उस्ताद आहिनि असां वटि, तमामु सुठो पढ़ाइनि था, तमामु सुठो पढ़ाइनि था, पर छा हर वक़्तु ई ॻाल्हियूं करणियूं आहिनि? अचो तइलीम जे हिन ते मुज़ाकरो बि कयो न मूंसां, हिकु एहतिजाज इन जे लाइ बि कयो त अचो तइलीम जे निज़ाम खे सुधारियो, महिरबानी कयो, हिकु साइड ते न हलो। अदम दिलचस्पी आहे, हीअ अदम दिलचस्पी आहे जो राति जो 9 बजे ताईं पंहिंजी ऑफिस मां वेही तव्हां सां ॻाल्हायां। अच्छा लगार साहब हाणे हिन मसइले जो हल मुख़्तसर कामरान मुख़्तसरीन छाकाणि त वक़्तु जी सर बिल्कुलु बिल्कुलु सर असां इंक्रीमेंट जे सां गॾोगॾु रेगुलर जे हवाले सां गॾोगॾु मां वाइस शख़्स आहियां जंहिं सर स्कूल मां वाड़ा ख़तमु कया आहिनि, असां मां वाइस शख़्स आहियां। सुठो तमामु सुठो। असां वॾी कैंपेन हलाई हुई, फिर प्राइवेट जूं जेके बि एडमिशन थियनि थियूं इहे तव्हां गवर्नमेंट जे स्कूल में कयो सर, इहा असां कैंपेन हलाई थी। ठीकु आहे लगार साहब हाणे वे फॉरवर्ड छा आहे? हू चवनि था असां एहतिजाज ओसि ताईं टिल कंदासीं जेसि ताईं समरी फॉरवर्ड नथी थिए, अवां चओ पिया ॻाल्हियुनि ज़रिए मसइलो वे फॉरवर्ड छा आहे? को रस्तो कढो सर। पुरअमन एहतिजाज खां कंहिंखे रोकियो कोन्हे, प्रेस क्लब ते पुरअमन एहतिजाज कनि पिया, कंहिं को एतिराज़ कोन्हे, ऐं पंहिंजो कमु कंदो रहंदुसि। हीअ एहतिजाज कनि या न कनि उहा हिननि जी मर्ज़ी आहे, ऐं पंहिंजो कमु कंदो रहंदुसि। मूं को विंडिक्टिव कोन आहियां त हीअ एहतिजाज ख़तमु कंदा त पोइ कंदुसि या न कंदुसि। हीअ एहतिजाज कनि पिया, पुरअमन एहतिजाज कनि पिया, बाक़ी लॉ एंड ऑर्डर मसइलो मुंहिंजो कोन्हे। प्रेस क्लब ते वेहनि था, प्रेस क्लब जी एडमिनिस्ट्रेशन ॼाणे ही ॼाणे, प्रेस क्लब खां ही जेकॾहिं ॿाहिरि निकिरनि था कंहिं पासे वञनि था डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ॼाणे ही ॼाणे, उहो मुंहिंजो मसइलो कोन्हे। मुंहिंजो मसइलो हिननि जो मसइलो हल करणु आहे, उहो आउं पंहिंजो रोल अदा कंदो रहंदुसि। वधीक ही ॼाणे, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ॼाणनि, प्रेस क्लब ॼाणे, आउं हुन में कुझु न कुझु। वॾी महिरबानी अकबर लगारी साहब, कामरान जमाली साहब, अवां ॿिन्हनि ॾाढो तफ़सीली तौर ते ॿुधायो त अॼु जेके एहतिजाज थिया आहिनि, जेको एहतिजाज थियो आहे हिकु महीने खां पोइ ॿीहर उस्ताद सरापा एहतिजाज हुया। ऐं अकबर लगारी साहब जो चवणु आहे त जेके मामला इन्हनि सां तय थिया हुआ उन में थोरो टाइम लॻे पियो ने, नौजवान मूंसां अची मिलण हा त शायदि इहा नौबत न अचे हा। उस्ताद जेको कामरान जमाली हुन चयो त असांजो वफ़द वियो हुयो ऐं पोइ मुलाक़ात कोन थी सघी, असां प्रेस क्लब ते उन वक़्त ताईं एहतिजाज कंदासीं जॾहिं असांजी रेगुलराइज़ेशन वारी हिकु समरी आहे उहा वज़ीर आला उन हवाले सां पंहिंजो को किरदारु अदा नथो करे, उन हवाले सां सही करे ऐं उनखे फाइनल नथो करे, ऐं ॿियो हिकु इंक्रीमेंट वारो मामिलो आहे उहो जेसिताईं असांखे न मिलंदो त असां एहतिजाज कंदासीं। हाणे ॾिसणो इहो आहे त हीअ एहतिजाज हिकु तरफ़ एहतिजाज आहे, ॿिए तरफ़ अकबर लगारी साहब उन्हनि खे ॻाल्हियुनि जी ऑफर थो करे, को विच वारो रस्तो निकिरे थो पियो। उन नौजवान जी जेका गैर यकीनी वारी सूरत हाल आहे उहा ख़तमु करण में केतिरो टाइम लॻंदो इहो त वक़्तु ई ॿुधाए थो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुराणी थो पहुचे। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। अला भाई।